नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मिरवा का खबर ॾींदा हलूं त ठरी मिरवा जे ॻोठ ॾातो दस्ती जे रवासिन सिकंदर अली दस्ती, हज़ारा दस्ती, लतीफ़ अली दस्ती, साहब खान, अल्लाह बख्श, शहजादो दस्ती, रियाज़ दस्ती, गुलाम अल्लाह दस्ती एहतजाज कंदे चयो त ASI इनायतुल्लाह दस्ती हथियारनि जी ज़ोर ते असांजे घर ते हमलो कयो ऐं कब्ज़ो करण जी कोशिश करे रहियो। इन मौक़े ते हज़ार अली दस्ती चयो आहे त प्रॉपर्टी जो मालिक मां आहियां। मां हिन महल ताईं कंहिं बि पुट खे प्रॉपर्टी विराए न ॾिनी आहे। इनायतुल्लाह दस्ती चवे थो त पैसा ॾियो, पैसा न ॾींदे त घर ते कब्ज़ो कंदो। मां इनखे चयो त असांखे का बि ख़बर न आहे इनायतुल्लाह दस्ती जा पैसा आहिनि या न। असांजो भाउ अब्दुल सत्तार 9 महीने खां लापता आहे। असांखे ASI इनायतुल्लाह दस्ती मां पूरो शक आहे त हिन असांजे भाउ खे गुम करे छॾियो, असांजे घर ते ज़बरदस्ती कब्ज़ो करणु चाहे थो। हू बाअसर पुलिस वारो आहे, असांखे बिला जवाज़ परेशान करे रहियो आहे। असां आला हुकाम वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खे पुरज़ोर अपील करियूं था त असांजो भाउ पुरसरार नमूने सां अगवा थियल उनखे बाज़ियाब कराए ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।